ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे पहिरें स्कंद जे पहिरें अध्याय में श्री भगवान जी लीलाइन ऐं शक्तियुनि जा गुणगान कया। उन खां पोइ पाण ॾिठो त सोंक जी ऐं 88,000 रखेश्वर सूत पुरांख नेमशारणी नाले तीर्थ ते अची गॾु थियनि था, छो त उते भगवान जो सुदर्शन चक्र किरियो हो ऐं कलयुग उते दाख़िल नथो थी सघे। अॼु पाण उन कथा खे वधीक अॻिते था जारी कयूं। सूत पुरांख नेमशारणी तीर्थ ते सोंक जी ऐं 88,000 रखेश्वरनि श्री सूत जीअ खे चयो त तव्हां वेदव्यास जीअ जा शिष्य आहियो ऐं उन्हनि वटि रही तव्हां सभई पुराण पढ़िया ऐं ॿुधा आहिनि। कृपा करे असांखे बि अहिड़ी कथा ईश्वर जी ॿुधायो जंहिंमें पुण्य थिए। उन ते सूत जी चयो त जो आदि निरंकार 14 भवननि जो स्वामी सभिनी जीवन जी पालना थो करे ऐं महाप्रलय जे वक़्तु वरी सभई जीव उन टिनी लोकनि जे पतीअ जी जोत में समाइजी वेंदा ऐं उहो पार ब्रह्म पंहिंजे तेज सां रोशन रही ब्रह्मा ऐं महादेव जी ऐं ॿियनि सभिनी देवताउनि खे ज्ञान थो ॾिए ऐं जंहिंजी माया सां सारे जगत जो वहिंवार थो हले। उन आदि जोत ऐं परम सत्य जो वेदव्यास जी ध्यान दरे चवनि था त हिन जगत जो सारो वहिंवार कूड़ो आहे। परमेश्वर जी माया त अहिड़ी बलवान आहे जंहिंखे कोई भुलाए नथो सघे ऐं श्रीमद् भागवत महापुराण में अहिड़ो कर्म ऐं धर्म बयानु कयो अथमि जंहिंमें अहिड़ो नवगुण धर्म लिखियलु आहे जंहिंजे करण सां ई दुख ऐं पाप संसारी जीवन ऐं आदमियुनि जा जेके देवताउनि नवनि गिरनि दुश्मननि ऐं मन जे संकल्पनि ऐं विकल्पनि खां थियनि था से छुटी था वञनि। ॿियनि जुगनि में यज्ञ तप पूजा ऐं ध्यान वग़ैरह करण खां पोइ घणी महिनतनि खां पोइ वञी श्री श्याम सुंदर जी जे चरणनि में प्रीत पैदा थींदी हुई, लेकिन हिन कलयुग में फ़क़ति हिन कथा रूपी अमृत जे पीअण सां ई मतलब त श्रीमद् भागवत महापुराण साहिब जी कथा पढ़ण ऐं ॿुधण सां ई जल्द परमेश्वर जे चरणनि जो वासो हृदय में थींदो आहे। इन करे श्रीमद् भागवत खे सभिनी वेदनि जो तत्व ॼाणी श्री सुखदेव जी ही कथा राजा परीक्षित खे ॿुधाई हुई। इहो ही कल्प वृक्ष जो फल आहे जेको सुखदेव जी महाराज जे मुख मां सॼी दुनिया में पखिड़िजी वियो आहे। पोइ सूत जी सोंक ऐं 88,000 रखेश्वरनि खे ऐं वेदव्यास जी पंहिंजे चेलनि खे चयो त अमीं सभु हिन कथा रूपी अमृत जे फल खे चखियो ऐं हिन जो आनंद हासिल कयो। जीअं को तोतो मिठे फल खे खाईंदो आहे, तहिड़ी तरह सुखदेव जी हिन अमृत रूपी कथा जे फल खे चखियो ऐं पिणु आनंद हासिल कयो आहे। ऐं पोइ सुखदेव जी हिन कथा खे
पंहिंजे वाता हिन दुनिया में ज़ाहिर कयो हो। पोइ सूत जी सोंक ऐं 88,000 रखेश्वरनि खे चयो त श्रीमद भागवत महापुराण भवसागर पार उतरण वास्ते उत्तम आहे। जीअं त हर माण्हू चाहींदो आहे त महिनत घटि करियूं ऐं फल वॾो हासिल थिए। ऐं पोइ जॾहिं श्रीमद भागवत महापुराण साहिब जी कथा अहिड़ी आहे जंहिं में पाण खे घटि महिनत थी करणी पवे ऐं जल्द ई मुक्ति खे पहुची सघूं था। जय भागवतम महापुराण। पोइ सोंक जी ऐं 88,000 रखेश्वरनि सूत जी खां पुछियो त जेको पार ब्रह्म परमेश्वर आहे जंहिंजे फ़क़ति नाले वठण सां ई सभिनी जीवन जो उद्धार थींदो आहे, उन कहिड़े कम करण लाइ हिन मृत्यु लोक में अची देवकी माता जे पेट में श्री कृष्ण अवतार वरितो। पंहिंजे भाउ बलराम जीअ सां हिन दुनिया में लीला कई ऐं जॾहिं कलयुग शुरू थियो हो ऐं श्री कृष्ण भॻवान वेंकट पधारिया हुआ तॾहिं धर्म कंहिंजी शरण में रहियो हो ऐं कंहिंखे सौंपे विया हुआ। मतिलब त श्री कृष्ण भॻवान हिन दुनिया खे छॾण वक़्तु धर्म कंहिंजे हथ में ॾेई विया हुआ। उन जो अहवाल बयानु कयो। पार ब्रह्म परमेश्वर जी लीला जी कथा ॿुधण सां ही जीव ॼमण मरण जे चक्रनि खां आज़ादु थिए थो, मतिलब त मुक्ति हासिल करे थो। ऐं श्रीमद भागवत महापुराण साहिब श्री भॻवान जी लीलाउनि जी कथा आहे। पोइ छो न पाण हिन कथा खे प्रेम, ध्यान ऐं भाव सां ॿुधूं त पंहिंजो उद्धार थिए। श्रीमद भागवत महापुराण साहिब जे पहिरें स्कंद जो पहिरियों अध्याय संपूर्ण थियो। जय श्री कृष्णा। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपा करे हिन कथा खे वधीक ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कयो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। जय सिया राम। राधे राधे।